बीमार शायर गदा ख़ासखेली खे जिना अस्पताल इंतजामिया पारां कढण जो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वरितो आहे। ज़ुल्फ़कार शाह जी हिदायतुनि ते जिना अस्पताल इंतजामिया शायर गदा ख़ासखेली जो इलाज शुरू करे छॾियो। सूबाई वज़ीर पारां गदा ख़ासखेली जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान कयो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बीमार शायर गदा ख़ासखेली खे जिना अस्पताल इंतजामिया पारां कढण जो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वरितो आहे। ज़ुल्फ़कार शाह जी हिदायतुनि ते जिना अस्पताल इंतजामिया शायर गदा ख़ासखेली जो इलाज शुरू करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर पारां गदा ख़ासखेली जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान कयो वियो आहे। बीमार शायर गदा ख़ासखेली खे जिना अस्पताल इंतजामिया पारां कढण जो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वरितो आहे। ज़ुल्फ़कार शाह जी हिदायतुनि ते जिना अस्पताल इंतजामिया शायर गदा ख़ासखेली जो इलाज शुरू करे छॾियो। सूबाई वज़ीर पारां गदा ख़ासखेली जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान कयो आहे।